जाबिर हाणे हिन जो छा कंदे? ही चाकर खान जो माण्हू आहे, उनजे ॻोठ जो आहे। हिनखे खंभे अली अकबर खान जे अॻियां उछलाईंदासीं। सभु ज़िंदा न, मुअल। जे अकबर खान ॾिसी ऐं इहो सम्झे त वाक़ई इहो हमिलो चाकर खान जे माण्हुनि करायो आहे। फेरिंग में ही हमरा मरी पियो आहे। जाबिर तुंहिंजा ख्वाब किने पूरा न थींदा, ॾिसंदे तेरा जीवींदे। मां कामयाब वञा या न वञा, मां शैतानियूं टिटूं विढ़ंदो आहियां। जे कामयाब थियसि त ठीकु आहे, न त ॾिठो वेंदो। पर तूं पुट कोन बचंदे। तूं ॾाढो पछताईंदे। पछतायां त घणनि ॾींहंनि खां पियो। चाकर खान मुंहिंजो सॼो खानदान मारे छॾियो, अञा न पछतायां? जीअं मां पछतायां पियो न, चाकर खान खे बि ईअं ई मजबूर कंदुसि पछताइण ते। ओ छा थो सम्झे, चाकर खान त अकबर खान ऐं असां खीर खंड थींदासीं? कतई न। हुन जा इहे अधूरा ख्वाब मां कॾहिं बि पूरा कोन ॾिसी। चाकर खान ऐं अकबर खान मुंहिंजी अखियुनि जा ॾऊं मरनि नथा, मां उन्हनि खे ॾिसां नथो।